ईरान ऐं अमरीका विच में वधंदड़ तकरार ऐं सिफ़ारती सरगर्मियुनि बाबति अहम अॻभराई साम्हूं अची रही आहे। ईरानी सरकारी ख़ाबिरू इदारे मूजिबि हिकु सिफ़ारती ज़रिए ॿुधायो आहे त वधीक ॻाल्हियुनि बाबति फ़िलहाल का वाज़े ॼाण मौजूदु नाहे, जॾहिं त कुझु कलाकनि बाद अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐलान कयो त ईंदड़ 2 हफ़्तनि अंदरि इस्लामाबाद में अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि में अॻभराई थी सघे थी। ज़रियनि मूजिबि तेहरान ऐं इस्लामाबाद विच में ॻाल्हियुनि जी ॾे वठि ज़रूरु थी आहे, पर कंहिं मुआदे बाबति अञा ताईं तस्दीक़ नाहे थी। ज़रियनि इहा बि दावा कई त इस्लामाबाद में थियल अॻूणियूं ॻाल्हियूं कंहिं नतीजे ते न पहुतियूं, तंहिं हूंदे बि पाकिस्तान सालिसीअ लाइ पुरज़म आहे। अहिड़ी सूरतहाल में ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान वाज़े कयो आहे त अमरीका या इसराईल तरफ़ां ईरान खे हथियार फिटा करण ते मजबूर करण जी हर कोशिश नाकाम थींदी ऐं ईरानी क़ौम अहिड़ो दॿाउ बर्दाश्त न कंदी। हुन वधीक चयो त ईरान जंग न पर इस्तेहकाम ऐं तामीरी ॻाल्हियुनि जो ख़्वाहिशमंद आहे। ॿिए पासे डोनाल्ड ट्रंप इहा बि दावा कई आहे त चीन ईरान खे हथियार फ़राहम न करण ते इतफ़ाक़ कयो आहे, जॾहिं त चीन उन्हनि दावाउनि खे रद्द कंदे चयो आहे त अहिड़ियूं ख़बरूं मुकमल तौर ते बेबुनियाद आहिनि ऐं अमरीकी बहरी नाकाबंदीअ खे ग़ैर ज़िम्मेवारी करार ॾिनो आहे, जेका जंग बंदीअ खे मुतासिर करे सघे थी। वाज़े रहे त आबनाए हुर्मज़ ते सूरतहाल ॻणतीअ जोगी आहे। अमरीकी नाकाबंदीअ खां पोइ शुरूआती 24 कलाकनि में को बि बहरी जहाज़ न गुज़रियो, जॾहिं त डोनाल्ड ट्रंप मूजिबि इहो रस्तो ॿीहर खोलियो वञे ऐं जहाज़ अच वञ शुरू करे रहिया आहिनि। उन दौरान ईरान ख़बरदार कयो त जेकॾहिं नाकाबंदी जारी रही त ख़िते में हुर्मज़ जे मक़ाम ते जहाज़नि खे निशानो बणायो वेंदो। सिफ़ारती सतह ते ईरान जे परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बक़ाई चयो आहे त पाकिस्तान जे सालिसी सां तेहरान ऐं वाशिंगटन विच में राब्ता जारी आहिनि। ईरान जो मौक़िफ़ वाज़े तौरु पेश कयो वियो आहे। हुन वधीक ॿुधायो त पाकिस्तानी वफ़द ईरान जो दौरो कंदो जीअं ॻाल्हियुनि खे अॻिते वधाए सघिजे। इन हवाले सां पाकिस्तान जो आला सतही वफ़द, जंहिंमें फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी शामिल आहिनि, जिन तेहरान पहुची अहम सिफ़ारती मुलाक़ातूं शुरू करे छॾियूं आहिनि। ॿिए पासे बरतानिया जे वज़ीर आज़म केयर स्टारमर वाज़े कयो आहे त बरतानिया ईरान ख़िलाफ़ जंग में शामिल न थींदो ऐं हिन दॿाउ बावजूदु पंहिंजी पॉलिसी तब्दील करण खां इनकार कयो। वाज़े रहे त 2 हफ़्तनि जी जंग बंदी, जेका 8 अप्रैल ते शुरू थी हुई, 22 अप्रैल ते ख़तमु थियण वारी आहे, जंहिं करे ईंदड़ कुझु ॾींहं ख़िते जी सूरतहाल लाइ इंतिहाई अहम बणिजी विया आहिनि।